Welcome to Time News Studios. You are watching 12 AM Bulletin. ऑपोजिशन जे इतिहाद पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट 11 अक्टूबर ते पहिरियों जलसो कोयटा में करण जो ऐलान कंदे स्टेयरिंग कमेटी जे सरबराही नवाज़ लीग हवाले करे छॾी। हलंदड़ महीने लाइ एहसन इकबाल कन्वीनर मुक़रर। इजलास बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे शाहिद खाकान अब्बासी, राजा परवेज़ अशरफ, मौलाना गफूर हैदरी ऐं ॿियनि अॻवाननि शहबाज शरीफ़ जी गिरफ़्तारी ते ॻणती ज़ाहिर कई ऐं चयो त अहिड़नि हरबनि सां जमहूरियत कमज़ोर थींदी। अॼु खां PDM जी बाक़ाइदा शुरूआत थी चुकी आहे। ही तहरीक गैर जमहूरी क़ुवतनि खे शिकस्त ॾींदी ऐं सिलेक्टेड हुकूमत जे ख़ात्मे ताईं जारी रहंदी। ऑपोजिशन अॻवाननि तनक़ीद कंदे चयो त वफ़ाक़ी वज़ीर TV ते अची गिरफ़्तारियुनि जी अॻकथी कनि था। नैब न्याज़ी गठजोड़ अवाम ॾाढो वाइको थी चुको आहे। अॻवाननि चयो त स्टेयरिंग कमेटी जो कन्वीनर हर महीने तब्दील थींदो। सभिनी जमातनि मां कन्वीनर मुक़रर थींदा। नवाज़ लीग पंहिंजे पार्टी अॻवाननि ते फ़ौज ऐं एजेंसी सां मुलाक़ातुनि ते पाबंदी लॻाए छॾी। नवाज़ शरीफ़ जी मंज़ूरी सां नवाज़ लीग जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल अहसन इकबाल हिदायतनामो जारी कयो। हिदायतनामे में चयो वियो आहे त लीगी अॻवान ज़ाती, सरकारी या कंहिं बि नौइयत जी मुलाक़ात नथा करे सघनि। सुठी नीयत सां बि मुलाक़ातूं करण सां तकरार पैदा थींदा आहिनि। क़ौमी सलामती ऐं आइनी ज़िम्मेवारनि जे हवाले सां मुलाक़ातूं ज़रूरी हुजनि त नवाज़ शरीफ़ खां मंज़ूरी वरिती वेंदी। नैब जे युवा सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी तलबी मुलतवी करे छॾी। नैब पधिराई में चयो वियो आहे त ख़ैबर पख्तूनख्वा में मौलाना फज़लुर रहमान ख़िलाफ़ जांच हलंदड़ आहे। कानून मूजिबि बयान वठण लाइ खेसि तलब कयो वेंदो। नैब रावलपिंडी अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी खे अॼु तलब करे वरितो। नैब ज़रियनि जो चवणु आहे त शाहिद खाकान अब्बासी खे अॼु 10 वॻे पेश थियण जो समन जारी कयो वियो आहे। शाहिद खाकान अब्बासी खे मिनरल डेवलपमेंट कॉर्पोरेशन जे अॻूणे MD जी गैर कानूनी मुक़ररी बाबति जांच में बयान रिकॉर्ड कराइण जी हिदायत। शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त नैब गिरफ़्तार कयो त कहिड़ी क़यामत अची वेंदी। गिरफ़्तार करण जी कोशिश थी त पाण ई गिरफ़्तारी पेश करे छॾींदुसि। लाहौर जी एहतसाब अदालत मनी लॉन्ड्रिंग केस में गिरफ़्तार अपोजिशन लीडर शहबाज शरीफ़ खे 13 अक्टूबर ताईं जिस्मानी रिमांड ते नैब हवाले करे छॾियो। नैब टीम इंतिहाई सख़्त सिक्योरिटी में शहबाज शरीफ़ खे वापसि वठी वई। शहबाज शरीफ़ अदालत में बयान ॾींदे चयो त नैब न्याज़ी गठजोड़ सबबि इंसाफ़ न थी रहियो आहे। मुल्क में इंसाफ़ जा बखिया उटड़िया पिया वञनि। मूं कमंद ते का बि सब्सिडी नाहे ॾिनी। पंहिंजे हुकूमती दौर में खंड एक्सपोर्ट करण जी इजाज़त ॾिनी पर 15 रुपया फ़ी किलो जे हिसाब सां सब्सिडी न ॾिनी हुई। उन वक़्तु मूं भंग पी न पर होश ऐं आवाज़ सां फ़ैसिला कया हुआ। पंहिंजे हुकूमती दौर में पंजाब जे आबादगारनि खे को बि नुक़सानु न पहुचायो आहे। ऑपोजिशन लीडर शहबाज शरीफ़ जी घरवारी नुसरत शहबाज ऐं धीउ राबिया इमरान जा ज़मानत न थियण जोगा वारंट जारी। लाहौर जी एहतसाब अदालत मनी लॉन्ड्रिंग केस में शहबाज शरीफ़ जी घरवारी ऐं धीउ जा वारंट जारी करे छॾिया। अदालत सलमान शहबाज ख़िलाफ़ जारी थियल वारंट ते अमल बाबति नैब खां अॻभराई रिपोर्ट तलब करे वरिती। ॿुधणी दौरान शहबाज शरीफ़ जी घरवारी ऐं धीउ खां जांच जे हवाले सां अॻभराई रिपोर्ट पेश। नैब नवाज़ शरीफ़ जे नाठी कैप्टन रिटायर्ड सफ़दर खे 8 अक्टूबर ते तलब करे वरितो। सिंध में बिजली खां पोइ गैस जो बहरान संगीन थी वियो। कराची में सुई सदरन गैस कंपनी जे ऑफिस आरो पीपल्स पार्टी जो धरणो। MPAs ऐं सूबाई वज़ीरनि जी अॻवानी में धरणे दौरान वफ़ाक़ी सरकार ख़िलाफ़ नारेबाज़ी। अॻवाननि जो चवणु आहे त सिंध मां निकिरंदड़ गैस ते पहिरियों हक़ मक़ामी माण्हुनि जो आहे। वफ़ाक़ी हुकूमत हक़ ॾियण बदिरां रुगो ड्रामा करे रही आहे। सूबे में गैस जो बहरान वधण सबबि सनतनि सूदो घरेलू वाफ़ेदारनि खे परेशानियुनि जो मुंहुं ॾिसणो पवे थो। PTI MPS जे वक़्तु वज़ीर आला हाउस पहुची गैस पाइपलाइन विछाइण लाइ याददाश्तनामो पेश करे छॾियो। ऑपोजिशन लीडर फिरदौस शमीम नक़वी जी अॻवानी में पहुतल वफ़्द सां सूबाई वज़ीर नासिर शाह मुलाक़ात कई। PTI अॻवाननि चयो आहे त सिंध सरकार गैस बहरान ख़त्म करण लाइ किरदारु अदा करण में संजीदा नाहे।
सुई गैस कंपनी के पाइपलाइन विछाइण जी इजाज़त ॾिनी वञे त जीअं इज़ाफ़ी गैस मुहैया थिए। नैब हैदराबाद के अॻूणे CIA DSP असलम लांघा ख़िलाफ़ जांच जो फ़ैसिलो करे वरितो। नैब IG सिंध के ख़त लिखी असलम लांघा के असासन समेत पघार ऐं पोस्टिंग बाबति तफ़सील घुरी वरिता। नैब पारां ख़त में ॼाणायो वियो आहे त असलम लांघा ख़िलाफ़ अॻु में थियल इंक्वायरीज़ जा बि तफ़सील 2 अक्टूबर ताईं फ़राहम कया वञनि। जैकबाबाद के कोयटा रोड ते हत्या वञनि 2 भाइरनि खे गोलियुनि जो खाज बणाए छॾियो। मक़तूल मनसब अली ऐं संदसि भाउ जोरक गोरशाणी जा लाश अस्पताल मुंतक़िल। संदन वालिद जो चवणु आहे त बिरादरी जे माण्हुनि पुराणी तकरार तां संदसि पुटनि खे क़त्ल कयो आहे। कुंभ वेझो ॻोठ अलीदाद राजड़ में राजड़ बिरादरी जे 2 धुरनि विच में खूनी झेड़ो। फायरिंग के नतीजे में 2 ॼणा मुहर्रम ऐं सोहराब मारिजी विया, 2 ज़ख़्मी। 2 ॼणनि जे क़त्ल बाद धुरनि विच में छिकताण तेज़, इलाक़े में ॾका। पुलिस मूजिबि गुज़िरियल ॾींहुं धुरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थियो हो। अॼोको वाक़ियो उन जो नतीजो आहे। रानीपुर थाणे जे लॉकअप अंदरि 1.5 महीनो अॻु क़त्ल थी वियल कैदी मियां बख़्श शाहानी जे खून जो जरगो शाहानी हाउस ते रईस मदद अली शाहानी जे सरपंच में थियल जरगे दौरान कैदी सईद राजपर ते ॾोह साबित थियण बाद 28 लख रुपया ॾंढ विधो वियो। जवाबदार ते 15 सालनि ताईं ॻोठ अचण ते पाबंदी लॻाई वई। धुरियूं फ़ैसिलो क़बूल कंदे खीरखंड थी वियूं। करबला के शहीदन के 40 के मौके ते सॼी सिंध में 9 अक्टूबर ते मोटरसाइकिल की बेल सवारी ते पाबंदी लगाइण जो फ़ैसिलो घरू खाते नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिब रेंजर्स की रिपोर्ट की रोशनी में बेल सवारी ते पाबंदी लगाई पई वञे। सहाफ़ी, औरतूं, बुज़ुर्ग शहरी ऐं पुलिस समेत कानून लागू कंदड़ इदारनि जा अहलकार पाबंदी खां आज़ा करार। नूरियाबाद थाने खां पोइ सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में गैर कानूनी तौर गैस सिलेंडर लगल गाड़ियुनि ख़िलाफ़ वठ पकड़ जारी। कराची में ट्रैफिक पुलिस तरफ़ां गैस सिलेंडर लगल 449 गाड़ियुनि के चालान कयो वियो। 186 गाड़ियुनि मां सिलेंडर कढी ज़ब्त कया विया। सखर में 20 खां वधीक मुसाफ़िर गाड़ियुनि के गैस सिलेंडर लगल हुजण सबबि तहवील में वरितो वियो। हैदराबाद में ट्रांसपोर्टर्स रीजनल ट्रांसपोर्ट अथॉरिटी जे कार्रवाइनि ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणिजी विया। ट्रांसपोर्टर्स जो चवणु आहे त 3 ॾींहनि खां गैस सिलेंडर जो बहानो करे मुसाफ़िर वेन्स खे तहवील में वठण सां गॾु लखे रुपयनि जा चालान वरिता विया आहिनि। नूरियाबाद थाने में असुल लापरवाही ज़ाहिर करण बदिरां ट्रांसपोर्टर्स ख़िलाफ़ कार्रवायूं शुरू कयूं वयूं आहिनि। हैदराबाद जे ट्रांसपोर्टर्स तरफ़ां शिकायतुनि जो अदालो न थियण जी सूरत में 3 अक्टूबर खां ट्रांसपोर्ट बंदि करण जो चिता। सिंध सरकार मुख़्तलिफ़ खातनि में फ़ौती कोटा तहत 364 नौकरियूं ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। चीफ सेक्रेटरी मुमताज़ अली शाह जी सदारत हेठि इजलास में मुख़्तलिफ़ खातनि जे सेक्रेटरीज़ जी शिरकत। लोकल गवर्नमेंट खाते में 49, सिहत खाते में 39, रेवेन्यू खाते में 14, आबपाशी खाते में 30 ऐं खुराक खाते में 9 भर्तियूं करण जी मंज़ूरी। स्कूल एजुकेशन में 108, वर्क्स एंड सर्विसेज में 60, ज़राअत में 14, पब्लिक खाते में 11 ऐं एक्साइज़ में 3 नौकरियूं फ़ौती कोटा ते ॾियण जी मंज़ूरी। चीफ सेक्रेटरी चयो आहे त 2019 खां हेल ताईं फ़ौती कोटा तहत 4029 भर्तियूं करण जी मंज़ूरी ॾिनी आहे। उम्मीदवारनि जे पघार ऐं DRC खे मरहलेवार मुकमल कयो पियो वञे। इजलास दौरान समूरनि सेक्रेटरीज़ खे फ़ौती ऐं माज़ूर कोटा तहत भर्तियूं मुकमल करण जी हिदायत। सिंध के मुख़्तलिफ़ खातनि जे कामूरनि ऐं इंजीनियर्स खे 18 खां 19 ग्रेड में तरक्की ॾिनी वई। नोटिफिकेशन जारी। वर्क्स एंड सर्विसेज जे 16 एग्जीक्यूटिव इंजीनियर्स के 19 ग्रेड में सुप्रिंटेंडिंग इंजीनियर तौर तरक्की ॾिनी वई। आबपाशी खाते जे 9 एग्जीक्यूटिव इंजीनियर्स खे तरक्की ॾेई सुप्रिंटेंडिंग इंजीनियर बणायो वियो। स्टूटिया जे डिप्टी डायरेक्टर ऑपरेशन खलील ऐं ज़ुल्फ़कार जतोई खे एडिशनल डायरेक्टर ऑपरेशन तौर तरक्की ॾिनी वई। पॉपुलेशन जे 2 ऑफिसर्स प्लानिंग एंड डेवलपमेंट जे 3 ऑफिसर्स के 19 ग्रेड में तरक्की ॾिनी वई। लेबर खाते जे डिप्टी डायरेक्टर अवेस शेख खे तरक्की ॾेई जॉइंट डायरेक्टर लेबर बणायो वियो। कानून ऐं पार्लिमानी खाते जो डिप्टी डिस्ट्रिक्ट पब्लिक प्रोसिक्यूटर मोहम्मद यूनिस तरक्की माणे डिस्ट्रिक्ट पब्लिक प्रोसिक्यूटर बणिजी वियो। सिंध यूनिवर्सिटी के वक्ती VC प्रोफेसर सिद्दीक कलहोड़ो की सदारत में इजलास। लॉकडाउन दौरान ऑनलाइन क्लासेस न वठी सघंदड़ शागिर्दनि तोड़े शागिर्दियाननि जा क्लासेस हलाइण ऐं ऑनलाइन इम्तिहान न ॾेई सघंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाननि खां इम्तिहान वठण जो फ़ैसिलो।
पहिरीं खां 31 अक्टूबर ताईं पहिरें सेमेस्टर लाइ क्लासिस हलाया वेंदा। छंछर ते बि तदरीसी अमल जारी रखण जो फ़ैसिलो। कॉलेज साइड रहिजी वियल इम्तिहान बि 3 अक्टूबर खां वरिता वेंदा। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खाइरपुर जे वीसी लाइ प्रोफेसर डॉक्टर खलील अबू पोटो जो नालो फाइनल। ज़रियनि मौजूदि वॾे वज़ीर मुराद अली शाह 3 नालनि मां डॉक्टर खलील अबू पोटो जी मंज़ूरी ॾेई छॾी। जल्द नोटिफिकेशन जारी थियण जा इम्कान। AIG एस्टाब्लिशमेंट हैदराबाद अताउल्ला चांडियो बदली CPO में रिपोर्ट करण जी हिदायत। AIG स्टेट मैनेजमेंट करमुल्ला सुमरो के बदली करे AIG एस्टाब्लिशमेंट हैदराबाद मुक़रर कयो वियो। SSP RRF नेवल बेस मोहम्मद अली रज़ा के AIG एस्टाब्लिशमेंट जी वक़्ती चार्ज ॾिनी वई। बलोचिस्तान इलाइक़े खीच में सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन 2 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त मारिजी वियल दहशतगर्द शहरनि जे क़त्ल, फोर्सिस जे हमलनि ऐं भताखोरी समेत केतिरनि ई संगीन ॾोहनि में मुलविस हुआ, जिन वटां वॾे अंग में हथियार ऐं मवासिलात वारा औज़ार हथ कया विया। डॉक्टर माहा जो क़त्ल या आपघात। कराची जी मक़ामी अदालत जांच ऑफिसर के चालान जमा कराइण लाइ 5 ॾींहनि जी मोहलत ॾेई छॾी। ॿुधनी दौरान जांच ऑफिसर अदालत खे आगाही ॾिने चयो त माहा जी क़बर कुशाई लाइ NOC हासिल करे वरिती। मेडिकल बोर्ड बि क़ाइमु थी वियो, पर क़बर कुशाई जी तारीख़ मुक़रर न थी सघी आहे। केस में नामज़द जवाबदारनि जा मोबाइल फ़ोन फॉरेंसिक टेस्ट लाइ उमाणिया विया हुआ। उहा रिपोर्ट बि अञा ताईं न मिली सघी। हमारे घर के बच्चों को यरगमाल बुलाया, 6 में बुलाया। मेरा एक बेटा है शाज़ेब, उसके कनपट्टी पिस्टल रखा, जो भी हम आपको लिख देते हैं हम ये पढ़ो। मैं बलोच आदमी हूँ, हम उर्दू नहीं जानता हूँ, तो आप हमको सिखाते हैं आप पढ़ो। मैं सर ये जुल्म नहीं करो, हम आपके पटे भाई हैं, जो नहीं ये करो, हमसे ऊपर का हुक्म है सियाल साहब का। मजबूर हमारा बेटा भी सामने उसको पिस्टल कर, हमारा बीबी बेटा था, सारे हमारे घर आया उधर जगह बनाया, वो हमको पढ़ा। मैं मजबूर आँख बंद करके पढ़ा। मेरा ये बिल्कुल स्टेटमेंट गलत है, हमसे इंसाफ नहीं हुआ। हम आपको आज घासट लेकर हम खुद को जलाऊँ। मगर साहब को हटाओ, वो पीपल्स पार्टी का दहशत है जुल्फ़िकार जखरानी, उसने हमको थाने में घसीटा, हमारा वर्दी को उसने फाड़ा, हमको SSA भी लड़ा, पुलिस भी हमसे पड़ा। ये हमारा सारा पुलिस डाकू है, चोर है, मंशा खुद चलाता है। जब गरीब के साथ इंसान है, ये अमीरों का गुलाम है। पंकज मिले हुए पीपल्स पार्टी से वो कमदारी करता है, मैं उसको नहीं मानता हूँ, उसको हटाओ। पुट ते पिस्टल ताणे पुलिस मथां एतमाद हुजण वारो बयान ज़बरदस्ती ॾियारियो वियो। लाड़काणे जे वली थाणे ते शराब केस में जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बाद तशद्दुद जो शिकार ASI असगर मुग़ेरी जो इंकशाफ। ASI असगर मुग़ेरी SSP लाड़काणो ते बेतमादी ज़ाहिर कंदे चयो आहे त मसूद मंगश PP अॻवाननि सां मिलियल आहे। संदसि मौजूदगी में इंसाफ़ जी का बि उमेद न आहे। गुज़िरियल ॾींहुं बि 8 खां 10 मोबाइल गाॾियुनि में सवार अहलकार घर आया ऐं पुट ते पिस्टल ताणे इंसाफ़ मिलण वारो बयानु ॾियारियो वियो। मूंखे हेल ताईं इंसाफ़ न मिलियो आहे। थाणे में SHO अॻियां तशद्दुद करे वर्दी फाड़ी वई। इंसाफ़ न मिलियो त पाण खे मारे छॾींदुसि। सिंध हाई कोर्ट सियाहत खाते जे अॻूणे DG रोशन अली किनासरो सूदो 9 जवाबदारनि ख़िलाफ़ करप्शन जे रेफरेंस ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। नैब प्रोसिक्यूटर जो चवणु आहे त जवाबदार रोशन अली किनासरो डमी अख़बारनि में इश्तिहार शाया कराए डमी ठेकेदारनि खे ठीका ॾिना। जवाबदारनि अहिड़नि कंपनीज़ खे ठेका ॾिना जिन खे को बि तजुर्बो न हो। जवाबदारनि फर्नीचर जी ख़रीदारी ऐं गाॾियुनि जी मरम्मत जी मद में करोड़े रुपयनि जी करप्शन कई। क़ौमी नाणे खे 4 करोड़ 85 लख रुपयनि जो नुक़सानु पहुचायो वियो। रेफरेंस में 5 ठेकेदार प्ली बार्गेन करे 1 करोड़ 54 लख रुपया वापसि ॾेई चुका। यकीन कयो त मीरुल्ला को वॾा ॾुख ॾिठा, वॾा कर्ज़ खया, वॾो का मूं वटि यकीन कयो त कुझु बि न आहे। न को मुंहिंजो को बिज़नेस आहे, न मुंहिंजो को धंधो आहे। इही ड्रामा आहे, इही प्रोग्राम आहे जेके मुंहिंजा बंदि थी विया। कुझु बि कोन रहियो आहे मूं वटि। मूंखे उमेदु हुई त सरदार शाह अकबर लिगारी शाह वारा हीअ हाणे मीटिंग थी आहे,
मुझे फार्म जमा थियल हो यकीन करो तो मुझे एडी उम्मीद हुई तो मुझे कुछ न कुछ मिली पवंदो जो मुझा दुख भी लही वेंदा कर्ज भी लही वेंदा यकीन कयो मुझे घर में हींअर यकीन कयो तो मुझे भाॼी साब एडी महांगे वठी न सघां कर्ज़ी वाराए बीठा दुकानदारनि जवाब ॾेई छॾिया दवा वारे जवाब ॾेई छॾियो असां दवाऊं कोन अथई हाणे मूंखे ॿुधायो था फिफड़ दवाऊं किथां आया अॼु मूंखे आसरो एॾो पको हो त मुंहिंजो थींदो कमु ॾींदा मूंखे पर जॾहिं अॼु जवाबु मिलियो मूंखे त यकीन कयो त मूंखे ॾाढो ॾुख ऐं मूंखे पैसा न मिलिया अलाह ख़ुशि रखंदे वारा पहाक बाॻियां पंहिंजे पाण खे बह ॾेई साड़ींदुमि प्रेस क्लब यकीन कयो त सभु चैनल गॾु कंदुसि छो त आउं सीनियर माण्हू आहियां जीअरे मदद नथा कयो त छा मुए खां पोइ कंदो सीनियर अदाकार मीर मोहम्मद लाखो सकाफ़त खाते खे अपील कंदे रोई वेठो मीर मोहम्मद लाखो जो चवणु आहे त सकाफ़त खाते वारनि इमदाद जो फॉर्म मंज़ूर नाहे कयो लॉकडाउन सबबि केतिरनि ई महीननि खां बेरोज़गार आहियां कर्ज़ी वराए विया आहिनि भाॼी ऐं दवाउनि जा पैसा न आहिनि मीर मोहम्मद लाखो चयो त जेकॾहिं संदसि माली मदद न कई वई त हू पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदो रोड़ी पुलिस 3 महीना अॻु मुबैना तौरु अगवा थियल औरत जमीला उनड़ खे बाज़ियाब कराए ॿिनि जवाबदारनि अनवर शेख ऐं अब्दुल रज़ाक शेख खे गिरफ़्तार करे वरितो हॉसपुर पुलिस वारा औरताणी आवाज़ ते हिरकजी कचे वेंदड़ ॿिनि नौजवाननि खे अगवा खां बचाइण जी दावा पुलिस मूजिबि टैक्सी ड्राइवर माशूक अहमद ऐं नौजवान अली कचे वञी रहिया हुआ त खेनि प्रेस करे हथु कयो वियो ऐं टीवी जो मशहूर मज़ाहिया अदाकार मिर्ज़ा शाही कोरोना विघे हयाती विञाए वेठो गुज़िरियल ॾींहुं कोरोना वायरस जी तस्दीक बाद अदाकार खे सिविल अस्पताल कराची में वेंटिलेटर ते रखियो वियो हो अस्सलाम वालेकुम नाज़रीन टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर हेडलाइंस सां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ